अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हिमोर जो। सभ खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त ताईं जो हेडलाइन। आऊं गेट नंबर 4 न खड़काईंदुसि, अंपायर जी आङुर जो मुक़ाबिलो आङूठे सां कंदासीं। बेतमादी रिथ में धांधली बर्दाश्त न कई वेंदी। इमरान खान जलसा जलसा चई रहियो आहे। असेंबली में 172 नंबर त पूरा करे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मालाकंड में जलसे के ख़िताब कंदे संदसि चवण आहे त वज़ीर आज़म खे घर बेड़ो करण लाइ को गैर जमहूरी हथियार इस्तेमाल न कंदा, अवाम जी ताक़त सां कठपुतली के भॼाईंदा। ही चाहे थो त नेब ऐं अदलिया टाइगर फोर्स वांगुरु कम कनि। इमरान खान जी परॾेही पॉलिसी भारत जी परॾेही पॉलिसियुनि सां मिले थी। वज़ीर आज़म पाण जानवर आहे जेको मुल्क में जंग जो कानून चाहे थो। असांखे उर्दू सेखारण खां अॻु पंहिंजनि ॿारनि खे उर्दू सेखारियो। मौलाना फज़ल रहमान लाइ जेका ॿोली इस्तेमाल थिए थी उहा कंहिं वज़ीर आज़म खे नथी सुञे। सियासत लाइ फ़ौज खे बदनाम न कयो वञे। पाकिस्तान जी फ़ौज न हुजे हा त मुल्क 3 टुकड़ा थी वञे। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त हू हुकूमत छॾे ॾींदो पर इस्तीफ़ा न ॾींदो। अपोज़िशन दबाव में अचे पंहिंजा समूरा पता ज़ाहिर करे छॾिया आहिनि। ज़रियनि मूजिबि सियासी कमेटी जे इजलास में वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त मशवरे लाइ कॾहिं शहबाज शरीफ़ सां गॾु न बीहंदुसि ऐं नई चोरनि जे दबाव में ईंदुसि। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त खान जेको परे वेंदो उहो पैसे लाइ वेंदो ऐं अवाम पारां उन्हनि खे पुछाणो संदन हक़ आहे। मौजूदा सूरत हाल बाद केॾो वॾो तूफ़ान ईंदो उन्हनि खे ख़बर न आहे। 27 मार्च ते तारीख़ी जलसो थींदो। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे बेतमादी रिथ दौरान उन्हनि सां केतिरा माण्हू गॾु हूंदा उन्हनि खे बि ख़बर न आहे। हुन वेड़ शुरू न कई आहे त हथ मथे कीअं करे। टेवी मार्च 1940 में पाकिस्तान बाबति ठहरा मंज़ूर थियण जी ख़ुशीअ में अॼु क़ौमी ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। वतन जी ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआनि सां ॾींहं जी शुरूआति। वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में 31 तोपनि जी सलामी। लाहौर ऐं पिशावर में 21 तोपनि जी सलामी ॾिनी वई। इस्लामाबाद के शकरपड़ा ग्राउंड में यूं पाकिस्तान के मुख्य तकरीब टिनी हथियारबंद फौजन और कानून लागू कंदड़ इदारन जा दस्ता परेड में शामिल। सदर डॉक्टर आरिफ अलवी तकरीब में खास मेहमान तौर शरीक। वज़ीर आज़म इमरान खान, बचा वारो वज़ीर परवेज़ खटक, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, पाक बहरिया जो सरबराह एडमिरल मोहम्मद अमजद खान न्याजी, काबीना जा वज़ीर, सफ़ारतकार, OIC में शिरकत कंदड़ परॾेही वज़ीर ऐं अवाम जो वॾो अंग तकरीब में शरीक। खास मेहमान डॉक्टर आरिफ अलवी परेड जो मुआइनो कयो। आर्मेड कोर, आर्टिलरी ऐं एयर डिफेंस जे दस्ता महारत ॾेखारी। जदीद J-10 महराज जहाज़नि फ्लाई पास्ट जो मुज़ाहिरो कयो। चइनी सूबनि आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जा सकाफ़ती फ्लोट्स बि तकरीब के 4 चंड लॻाए छॾिया। टेवी मार्च 1940 का शुरू थियल सफ़र सणाओ न हो। सुद समाज वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त क़ौम जज़्बे ऐं हिम्मत जो जेको सफ़र अख्तियार कयो उहा हिक नामत हुई। अल्हम्दुलिल्लाह हाणे ॾुखियारियूं आसानियुनि में बदिलजी रहियूं आहिनि। फ़ौज सियासी मामलनि में मुदाख़लत न कंदी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा यूं पाकिस्तान के हवाले से थियल तकरीब दौरान नौजवाननि सां गैर रस्मी ॻाल्हियूं कंदे चयो आहे त सियासी मामलो सियासतदान खे तय करणो आहे। सियासतदान सुबुह जो विढ़ंदा आहिनि, शाम जो गॾु वेही चांहि पीअंदा आहिनि।
फ़ौज सियासत में मुदाख़लत करे तॾहिं बि फ़ौज ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए वेंदा आहिनि, न करे तॾहिं बि गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए वेंदा आहिनि। बलोचिस्तान ऐं फाटा जी तरक़ीअ लाइ कमु करे रहिया आहियूं। मुल्क दुश्मन क़ुवतनि सां मुआहदो अटकाइण लाइ तयारु आहियूं। इमरान खान जी सदारत हेठि वज़ीर-ए-आज़म हाउस में PTI जी सियासी कमेटी जो इजलास। शाह महमूद कुरैशी, शेख रशीद, फवाद चौधरी, परवेज़ खटक, असद उमर, हमाद अज़हर ऐं ॿिया शरीक। वज़ीर-ए-आज़म खे इत्तेहादियुनि ऐं नाराज़ मेंबरनि सां राब्तनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। 27 मार्च ते थियल जलसे जी तयारियुनि ते बि सलाह मशवरा कया विया। सियासी सूरताल ऐं बेइतमादी रिथ बाबति इजलास ते बि वीचारियो वियो। अहम क़ानूनी ऐं आइनी मामलनि ते बि वज़ीर-ए-आज़म खे ब्रीफिंग ॾिनी वई। अपोज़िशन पुरएतमाद आहे त असीं बि पुरएतमाद आहियूं। 25 मार्च ते क़ौमी असेंबली जो इजलास थींदो। वज़ीर शेख रशीद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे बेइतमादी रिथ नाकाम करण लाइ हू पुरएतमाद आहिनि। खेसि उमेद आहे त इत्तेहादी इमरान खान जो साथ ॾींदा। 27 तारीख़ जे जलसे में वाज़े थी वेंदो त अवाम कंहिं सां गॾु आहे। 23 मार्च खां 1 अप्रैल ताईं स्पीकर वोटिंग जो ॾींहुं मुक़ररु कंदो। असां चाहियूं था त मुल्क खे आइन तहत हलाइणु घुरिजे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ख़िलाफ़ बेइतमादी जी रिथ पेश थी त कुझु ॾींहं अंदरि उन ते वोटिंग थी। बेइतमादी जी रिथ सां मुल्क खे नुक़सानु थींदो। मज़ार काज जी हाज़िरी जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त क़ौमी असेंबली जे स्पीकर आइन ते अमल न कयो। उमेद आहे त स्पीकर 25 मार्च ते बेइतमादी रिथ पेश करणु ॾींदो। MPUM कुझु मुतालबा रखिया आहिनि, खेनि उन्हनि ते को बि एतिराज़ न आहे। आदमशुमारी जे मामले ते सिंध जे ॿियनि पार्टियुनि साण सहकार न कयो। हिन वक़्तु मुल्क काफ़ी ॾुखियाईनि में आहे। इंशाअल्लाह ईंदड़ साल गुज़िरियल सालनि खां बहितर साबित थींदो। अॼोके ॾींहं ते कश्मीरी भाइरनि खे यादि करणु घुरिजे। कश्मीर में ज़ुल्म ऐं बर्बरियत जारी आहे। हू सभु गॾिजी सरहदनि ऐं आइन जो तहफ़्फ़ुज़ कंदो। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा आर्टिकल 63A जे तशरीह बाबति सदारती रेफरेंस जी ॿुधण लाइ लार्जर बेंच जी जोड़जक ते सवाल उथारे छॾिया। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त लार्जर बेंच में सीनियर जजिस खे नज़रअंदाज़ ऐं रूल्स खे फॉलो नाहे कयो वियो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे लिखियल ख़त में चयो आहे त लार्जर बेंच में सीनियरिटी ते 4थे, 8 ऐं 17 नंबर ते मौजूदु जजनि खे शामिलु कयो वियो। जिते अहम ऐं क़ानूनी ऐं आइनी सवाल हुजनि उते सीनियर जजनि खे लाज़मी शामिलु हुअणु घुरिजे। पर बेंच जी जोड़जक खां अॻु रूल्स खे फॉलो नाहे कयो वियो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़त जी कापी अटॉर्नी जनरल ऐं सुप्रीम कोर्ट बार जे सदर खे बि मोकिले छॾी। ऐं शहजादकोट में घरनि ते पुलिस चढ़ाई। दहशत में दिल जो दौरो पवण सबबि औरत फौत थी वई। B सेक्शन थाणे जी हद मस्तोई मोहल्ला में पुलिस जे घरनि ते काहे पई। पुलिस चढ़ाई दौरान 40 वरनि जी अशरफ ख़ातून दिल जो दौरो पवण सबबि दम ॾेई। वाक़े ख़िलाफ़ फौती औरत जे वारसनि कोटो मोटो चौक ते लाश रखी धरणो हणी पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो।